Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पारां भारत ख़िलाफ़ ऑपरेशन बुनियाद मरसूस की कामयाबी ते हर साल 10 मई ते हक़ जे मौक़े जो ॾिहाड़ो मल्हाइण जो ऐलान। वज़ीर-ए-आज़म चयो आहे त बहादुर फ़ौज जे पेशेवराननि सलाहियतनि असांजो घाट ऊचो कयो आहे। हर साल हक़ जे मौक़े जे ॾिहाड़े खे क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो। उन खां अॻु पाकिस्तान ऑपरेशन बुनियाद मरसूस खे मुकमल करण जो ऐलान कंदे भारत सां 22 अप्रैल खां 9 मई ताईं जारी वेड़ खे हक़ जे मौक़े जो नालो ॾिनो। पाकिस्तान ऐं भारत जे डीजी मिलिट्री ऑपरेशन्स विच में हॉटलाइन ते ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु मुकमल। जंगबंदी जारी रखण ते इतफ़ाक़। भारतीय मीडिया मूजिबि ॻाल्हियुनि में तइ थियो त ॿिन्ही मुल्कनि जे फ़ौज मां को बि अगराई ऐं फायरिंग न कंदो। ॿिन्ही मुल्कनि में ड्रोन्स वसीले का बि मुदाख़लत न कई वेंदी। को बि दुश्मन पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौज जे अज़म खे ख़त्म नथो करे सघे। समूरी क़ौम हथियारबंद फ़ौज सां पुरज़म यकजहती सां गॾु बीठी आहे। मुल्की फ़ौजी तारीख़ में नओं बाब रक़म थियो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जे ऑपरेशन बुनियाद मरसूस दौरान ऐं भारतीय अगराई में ज़ख़्मी थियल जवाननि सां अयादत दौरान ॻाल्हि ॿोल। ISPR मूजिबि आर्मी चीफ कंबाइंड मिलिट्री अस्पताल रावलपिंडी पहुची हिकु ज़ख़्मी सां मुलाक़ात करे अयादत कई। जनरल आसिम मुनीर चयो त शहरनि जवाननि जी बहादुरी ऐं क़ुर्बानियूं पाकिस्तान जी सलामती जो बुनियादु आहिनि। क़ौम हथियारबंद फ़ौज सां गॾु आहे ऐं भरपूर ॿधी जो इज़हार करे थी। आर्मी चीफ पारां दुश्मन आॾो जवाननि जी ग़ैर मामूली बहादुरी ऐं साबित क़दमी जी वाखाण। पाकिस्तान ऐं भारत खे तंबीह कई त वेड़ न रोकण जी सूरत में अमेरिका ॿिन्ही सां वापार रोके छॾींदो। फ़ख्र आहे जो ॿिन्ही मुल्कनि जी क़यादत हालतुनि जी संगीनी खे सम्झियो ऐं असां ॿिन्ही जी वॾी मदद कई। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमेरिका पाकिस्तान ऐं भारत विच में तुर्त तोड़े मुकमल जंगबंदी लाइ टियाकड़ी कई। इहा हिकु मुस्तक़िल जंगबंदी आहे जंहिं सां ॿिनि एटमी मुल्कनि में ख़तरनाक जंग ख़त्म थी वई। ॿई मुल्क हिक ॿिए ख़िलाफ़ ईअं कार्रवायूं करे रहिया हुआ जो लॻो त इहो सिलसिलो बंदि न थींदो। असां वापार ऐं टैरिफ वसीले इन तकरार में मुख्य किरदारु अदा कयो। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान ट्रंप चयो त ॿिन्ही मुल्कनि खे चयो हो तव्हां जंग रोकींदा त असां वापार कंदासीं। ॿी सूरत में ॿिन्ही मुल्कनि सां वापार बंदि कयो वेंदो। माण्हुनि मूं वांगुरु वापार खे ईअं इस्तेमालु न कयो आहे। असां पाकिस्तान ऐं भारत सां कारोबार कंदासीं। भारत सां टैरिफ ते ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। जल्द पाकिस्तान सां बि ॻाल्हियूं थींदियूं। अमेरिका पाक भारत वापार में बि मदद लाइ तयारु आहे। क़ौमी असैम्बली में भारतीय अगराइनि ख़िलाफ़ ठहराव यकराए मंज़ूर। कानून जे वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ ऐवान में ठहराव पेश कयो। ठहराव में चइबो आहे त सॼी क़ौम इख़्तिलाफ़ विसारे सियासी क़यादत पोयां मुतहिद थी हिकु आवाज़ बणिजी वई। फ़ौजुनि जी महारत ऐं बहादुरी साराह जोगी आहे जो हुननि भारतीय अगराइनि जो मुनासिब जवाबु ॾिनो। नाज़ुक दग ते पाकिस्तान जी हिमायत कंदड़ दोस्त मुल्कनि जा बि थोराइता आहियूं। ॾखिण एशिया में पाइदार अमन ऐं इस्तेहकाम सचाई सां ॻाल्हियुनि वसीले मुमकिन आहे। ऐवान भारतीय अगराइनि ख़िलाफ़ ठहराव यकराए मंज़ूर करे वरितो। पाक भारत जंगबंदी खां पोइ कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी। स्टॉक एक्सचेंज जे 100 इंडेक्स में 10,000 पॉइंट्स जी वाध। मुल्की स्टॉक मार्केट जी तारीख़ में 100 इंडेक्स पहिरियों दफ़ो 10,123 पॉइंट्स जे इज़ाफ़े बाद बंदि थी। हिकु ॾींहं में स्टॉक मार्केट जो काथो 9% वधी वियो। तुर्क सदर अर्दगान हिकु भेरो ॿीहर पाकिस्तानी अवाम जूं दिलियूं खटे वरितियूं। भारत सां छिकताण दौरान पाकिस्तान ऐं तुर्किया में लाॻापनि जी तारीख़ में शानदार बाब जो वाधारो थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जूं तुर्किया जे सफ़ीर सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। वज़ीर आज़म चयो त फ़ौज ऑपरेशन बुनियाद मरसूस वसीले दुश्मन खे मुंहं तोड़ जवाबु ॾिनो आहे। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जी भञकड़ी खे कॾहिं बि क़बूल न कंदो। तुर्किया जे सफ़ीर फ़ौजी ऐं सफ़ारती कामयाबियुनि ते वज़ीर आज़म समेत पाकिस्तानी अवाम खे वाधायूं ॾिनियूं। बरतानवी परॾेही वज़ीर डेविड लेमी जो नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक डार सां फ़ोन ते राबितो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि ॿिन्ही परॾेही वज़ीरनि हाणोकी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई। बरतानवी परॾेही वज़ीर पारां इलाक़ाई सूरतहाल लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि जी साराह। पाकिस्तान ऐं बरतानिया पारां गॾियल दिलचस्पी जे शोबनि में राब्ता जारी रखण ते इतफ़ाक़। अमेरिकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो बरतानवी हममनसब सां फ़ोन ते राबितो। पाक भारत छिकताण ऐं जंगबंदी समेत ॿियनि अहम मामलनि ते ॻाल्हियूं। अमेरिकी परॾेही वज़ीर पाक भारत जंगबंदी बरक़रार रखण ते ज़ोर भरींदे चयो त पाकिस्तान ऐं भारत ॿितरफ़ा राब्ता जारी रखनि। अमेरिका पाकिस्तान ऐं भारत विच में सिधी रीत ॻाल्हियुनि जी हिमायत करे थो।
अमेरिका ॿिन्ही मुल्कनि विच में राब्ता बहितर करण लाइ लाॻीतो कोशिशुनि जी हिमायत जारी रखंदो। अमेरिका ऐं चीन विच में वापारी जंग रुकजी वई। ॿिन्ही मुल्कनि जो हिक ॿिए जी शयुनि ते लागू कयल टैरिफ वापसि वठण ते इतफ़ाक़। अमेरिका ऐं चीन विच में मुआहिदो थियण बाद आलमी मार्केट्स में बि तेज़ी अची वई। पर ॾेही ख़ाबरू इदारे जी रिपोर्ट मूजिबि अमेरिका ऐं चीन जे गॾियल पधिराई में चयो वियो आहे त 14 मई ताईं अमेरिका चीनी शयुनि ते टैरिफ खे आर्ज़ी तौरु 145% मां घटि करे 30% कंदो। चीन अमेरिकी शयुनि ते टैरिफ 125% मां घटि करे 10% कंदो। चीन जो चवणु आहे त टैरिफ में घटिताई दुनिया जे फ़ाइदे में आहे। उमीद आहे त अमेरिका चीन सां वापार करण लाइ कमु कंदो रहंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो हिकु ॿियो वॾो क़दम हमास सां सिधी रीत राब्तो। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू बेख़बर। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो विच ओभर जो दौरो अंगारे खां शुरू थींदो। हमास जो चवणु आहे त अमेरिकी शहरी जी आज़ादी जो ऐलान ट्रंप जी आमद खां अॻु नेक नियती जे इशारे जे तौरु कयो वियो। बरतानवी ख़ाबरू इदारे जी रिपोर्ट में चयो वियो आहे त इसराइल खे इन ॻाल्हि जी का ख़बर न हुई त अमेरिका ऐं हमास जे इख़्तियारनि विच में सिधी रीत राब्तो थी रहियो आहे ऐं अमेरिकी शहरी जी आज़ादी बाबति मुआहिदो बि तइ थियो आहे। पर ॾेही मीडिया रिपोर्ट्स में दावा कई वई आहे त ट्रंप ऐं इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जा लाॻापा ख़राब थी रहिया आहिनि। ट्रंप ईरान जा एटमी हथियार तयारु करण जे ख़तरे खे ॻाल्हियुनि ज़रिए ख़तमु करणु चाहे थो। नेतन्याहू फ़ौजी कार्रवाई खे तरजीह ॾेई रहियो आहे। अमेरिका जो इसराइल ते ग़ज़ा में जंगबंदी जे मुआहिदे लाइ दॿाउ आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाक फ़ौज जी हिमायत में रैलियूं कढी भारतीय जारहियत ख़िलाफ़ नारेबाज़ी। लाड़काणो, कंबर, कंदकोट, बदीन ऐं मिठी में रैलियूं कढी पाक फ़ौज जी हिमायत में नारेबाज़ी कई वई। सठमेल, छाछरो, शहदादपुर, रादड़, सजावल जुणेजो ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं। शहदादकोट, मीरो ख़ान, मेहड़ ऐं नवदेरो में बि रैलियूं कढी भारतीय जारहियत ख़िलाफ़ नारेबाज़ी। दरिया ख़ान मरी, करूंडी ऐं ॿियनि शहरनि में उस्तादनि, शागिर्दनि तोड़े शागिर्दियाननि पारां रैलियूं कढी वयूं। अॻवाननि चयो त पाक फ़ौज भारतीय अगराई जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। कोयटा ऐं भरपासे जे इलाइक़नि में 4.9 जी शिदत जो ज़िलज़िलो। ख़ौफ़ में शहरी घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। ज़िलज़िले जो मर्कज़ कोयटा खां 125 किलोमीटर परे उतर ओलह ऐं गहराई 21 किलोमीटर हुई। गुज़िरियल महीने 19 अप्रैल ते बि इस्लामाबाद, पंजाब ऐं केपी जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़िलज़िले जा झटका महसूस कया विया हुआ। पीटीआई बानी जुनैद अकबर खे पीएसी जी चेयरमैनशिप छॾण जी हिदायत कंदे ख़ैबर पख्तूनख्वा मां तहरीक शुरू करण जी हिदायत कई आहे। अलीमा ख़ान जी दावा। अलीमा ख़ान चयो आहे त पीटीआई बानी पीएसी जे चेयरमैन जी ज़िम्मेवारी उमर अयूब खे संभालण जो चयो आहे। जुनैद अकबर खे पंहिंजो समूरो ध्यानु तहरीक ऐं एहतजाज ते ॾियण जी हिदायत कई आहे। पीटीआई बानी जो पैगाम सलमान अकरम राजा ऐं पार्टी क़यादत खे पहुचायो वियो आहे। अलीमा ख़ान इहा बि दावा कई त पीटीआई बानी जुनैद अकबर खे पार्टी जे फ़ैसिलनि ऐं तहरीक जो मुकमल इख्तियार ॾेई छॾियो आहे। तहरीक जो मक़सदु पीटीआई बानी ऐं ॿियनि अॻवाननि जी आज़ादी ऐं धांधली ख़िलाफ़ आवाज़ उथारणु आहे। 12 मई सानिए खे 18 साल मुकमल थियण ते वकीलनि पारां कारो ॾींहुं मल्हायो वियो। 12 मई 2007 ते कराची में दहशतगर्दी जे वाक़िअनि में 50 खां वधीक शहरी मारिजी विया हुआ। वारसनि खे अॼु ताईं इंसाफ़ न मिली सघियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 12 मई सानिए जे शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त 12 मई ते कराची जे अवाम आइन जे लाइ वॾी कुर्बानी ॾिनी। शहीदनि जो ॾोह रुगो इहो हो त आइन, अदलिया ऐं जमहूरियत सां गॾु बीठा। 12 मई खे तारीख़ में हमेशह कारे ॾींहुं तौरु यादि रखियो वेंदो। मलीर भरिसां ॿिनि धुरनि में झेड़ो, 3 ॼणा मारिजी विया, 2 ज़ख़्मी। सूबाई घरू वज़ीर ज़ियाल अंजार जो नोटिस। फोर्ट कासिम चौरंगी वटि 2 धुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में तोक़ीर, तौसीफ़ ऐं उस्मान मारिजी विया। गोलियूं लॻण सबबि नौमान ऐं मनसब ज़ख़्मी। पुलिस मूजिबि हज़ारेवाल बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थियो। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाल अंजार वाक़े जो नोटिस वठंदे एसएसपी मलीर खां रिपोर्ट तलब करे वरिती। वाक़े में मुलविस जवाबदारनि सां रिआयत न कई वञे। सूबाई घरू वज़ीर जी एसएसपी मलीर खे हिदायत। कंबड़ भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा क़तल, पुलिस एहलकार समेत 2 ॼणा ज़ख़्मी। क़ौमी शाहरा ते ताज पेट्रोल पंप वटि हथियारबंदनि जी फायरिंग में इख्तियार जुणेजो ऐं जावेद जुणेजो क़तल थी विया। पुलिस एहलकार फौज अली जुणेजो समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो जुणेजा बिरादरी जे 2 धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार तां पेश आयो। वधीक जांच कई पई वञे। 2 ॼणनि जे मारिजण बाद इलाइक़े में ॾका। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। सकरन भरिसां बिजली जे ट्रांसफार्मर मां 3 ॻोठनि खे बाहि लॻी वई। 40 घर सड़ी विया।
ॻोठु कैसर ख़ान चांडियो, ॻोठु शादी ख़ान चांडियो ऐं ॻोठु ग़ुलाम हैदर चांडियो खे ट्रांसफार्मर मां बाहि लॻी वई। 40 खां वधीक घर सड़ी रख थी विया। मुतासिर छो न आहे त घरनि में सोना ज़ेवर, अनाज, हंध, खटूं ऐं ॿियो सामान सड़ी वियो। फायर ब्रिगेड अमलो ऐं ॻोठाणा बाहि विसाइण जी कोशिशुनि में रुधल। ऐं भारत जे स्टार क्रिकेटर विराट कोहली T20 खां पोइ टेस्ट क्रिकेट तां बि रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। विराट कोहली सोशल मीडिया ज़रिए टेस्ट क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान कयो। विराट कोहली पंहिंजे पैगाम में चयो त टेस्ट क्रिकेट तां रिटायर थियण जो फ़ैसिलो आसान न हो, पर मूंखे ही वक़्तु सुठो लॻो। विराट कोहली 123 टेस्ट मैचिस खेॾियूं, 30 सेंचुरीज़ जी मदद सां 9230 रन्स ठाहियूं। गुज़िरियल हफ़्ते रोहित शर्मा बि टेस्ट क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान कयो हो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वठी तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।